जी नाज़रीन, मां आहियां ज़ुल्फ़िकार गुरामाणी। सिंध जे गवर्नर कामरान टिसूरी खे हटाइण जो फ़ैसिलो थी चुको आहे या इन क़िस्म जी सूरत-हाल जेका आहे इस्लामाबाद खां वठी करे कराची ताईं उहा ज़ेर गर्दिश आहे। कामरान टिसूरी जेकी MQM सां तालुक़ु रखनि था, MQM सां तालुक़ु रखण खां पोइ उहे सिंध जा गवर्नर आहिनि। अचानक इन क़िस्म जी सूरत-हाल छो पैदा थी आहे जो सिंध जे गवर्नर खे तब्दील करण जो मामलो हींअर ज़ेर गर्दिश आहे। इन खां अॻु में बुनियादी तौर ते जॾहिं ही हुकूमत यानी शहबाज़ शरीफ़ जी हुकूमत जॾहिं क़ाइमु थी रही हुई त उन वक़्त में एग्रीमेंट इन क़िस्म जो हुयो जंहिंजी हाणे सईद गनी बि तस्दीक बि कनि था ऐं इहो बयान बि मीडिया खे उन्हनि ॾिनो आहे त इन क़िस्म जो एग्रीमेंट हो त जेकी सिंध जा जेके गवर्नर हूंदा उहे मुस्लिम लीग नवाज़ जा हूंदा ऐं KPK जा गवर्नर ऐं पंजाब जा जेके गवर्नर हूंदा उहे पीपुल्स पार्टी जा हूंदा। KPK ऐं पंजाब जा गवर्नर पीपुल्स पार्टी जा हूंदा त सिंध जा गवर्नर जेके हूंदा उहे मुस्लिम लीग नवाज़ जा हूंदा। मुस्लिम लीग नवाज़ सां इन क़िस्म जो एग्रीमेंट बिलावल भुट्टो साहब सां कंसल्टेशन यानी शहबाज़ शरीफ़ साहब चयो त असांखे सिंध जे अंदरि गवर्नरशिप खपे, तव्हां KPK जा गवर्नर तव्हां रखो। त इहो हिकिड़ो एग्रीमेंट थी चुको हो ऐं उन एग्रीमेंट खां पोइ फैसल कुंडी साहब जेके आहिनि उहे KPK जा गवर्नर थिया ऐं उन खां पोइ पंजाब जा गवर्नर बि थी चुका पीपुल्स पार्टी जा, पर सिंध जा गवर्नर जेके आहिनि कामरान टिसूरी साहब जेके आहिनि उहे ई गवर्नर रहिया। त उन जी कंहिं बि क़िस्म जी का तब्दीली जी सूरत हाल पैदा न थी ऐं मुस्लिम लीग नवाज़ खे बि तब्दील करण यानी सिंध जे गवर्नर खे तब्दील करण जी जेका सूरत हाल आहे उहा ज़रूरी महसूसु न थी हुई, छो जो हिकिड़ो सिस्टम हो MQM मुस्लिम लीग नवाज़ सां इतिहाद में शामिल हुई त उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी नए गवर्नर जी ज़रूरत बि महसूसु न थी। पर पोइ उन खां पोइ जेका हाणे ताज़ी जेका सूरत हाल आहे 27 आईनी तरमीम खां पोइ कामरान टिसूरी साहब MQM वारनि सां वेही करे प्रेस कॉन्फ्रेंस कनि था ऐं पोइ प्रेस कॉन्फ्रेंस में सिंध जे अंदरि बल्दियाती निज़ाम नवनि सूबनि इन क़िस्म जी सूरत हाल जी प्रेस कॉन्फ्रेंस में उहे शामिल थी वञनि था ऐं अचानक पीपुल्स पार्टी खे यादि अचे थो त पीपुल्स पार्टी सां जेको वादो हो इहो वाइदो हो त एग्रीमेंट मुताबिक़ मुस्लिम लीग नवाज़ खे सिंध जे अंदरि पंहिंजो गवर्नर लॻाइणो पवंदो ऐं जेकॾहिं उन्हनि पंहिंजो गवर्नर सिंध में न लॻायो त पोइ पीपुल्स पार्टी जो गवर्नर हूंदो यानी MQM जो गवर्नर न हूंदो। त हाणे पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग नवाज़ खे यादि ॾियारे छॾियो त तव्हां एग्रीमेंट में चयो हो त तव्हांखे पंहिंजो गवर्नर लॻाइणो आहे, तव्हां पंहिंजो न पिया लॻायो त ज़ाहिर आहे एग्रीमेंट मुताबिक़ त असांखे पंहिंजो गवर्नर लॻाइणो आहे त हाणे पीपुल्स पार्टी जो गवर्नर लॻायो या पंहिंजो लॻायो। यानी कामरान टिसूरी साहब खे जवाबु मिली वियो त तव्हां जेकॾहिं MQM जे प्लेटफॉर्म ते वेही करे उते प्रेस कॉन्फ्रेंस कयो था ऐं पीपुल्स पार्टी खे तनक़ीद जो निशानो बणायो था त पोइ असां बि पंहिंजे एग्रीमेंट ते अमल कंदासीं त या त मुस्लिम लीग नवाज़ जो गवर्नर अचे या पीपुल्स पार्टी जो अचे, माना तव्हांजो किसो ख़तमु। त हाणे ज़ाहिर आहे त जेकॾहिं पीपुल्स पार्टी उन ते इम्प्लीमेंट कराइण जे हवाले सां मुस्लिम लीग नवाज़ ते ज़ोर विझंदी त पोइ कामरान टिसूरी जा ॾींहं पूरा थिया ऐं कामरान टिसूरी जे हवाले सां इहा ॻाल्हि कई पई वञे त उनजा ॾींहं पूरा थी चुका आहिनि। उन करे हाणे नवां नाला आहिनि। नवां नाला जॾहिं अचनि था त पोइ उन में मुस्लिम लीग नवाज़ सां तालुक़ु रखंदड़ समूरा नाला अचनि था जेके सिंध सां तालुक़ु रखनि था। बशीर मेमण साहब ज़ाहिर आहे त सिंध जे अंदरि उन्हनि जी जेका मुस्लिम लीग नवाज़ आहे उन्हनि जी क़यादत कनि पिया। निहाल हाशमी साहब आहिनि मुस्लिम लीग नवाज़ जा आहिनि, शाह मोहम्मद शाह साहब आहिनि। त इन क़िस्म जा जेके नाला आहिनि सिंध जे गवर्नर तौरु मुस्लिम लीग नवाज़ जे अंदरि उहा सूरत हाल त ज़ेर बहस अचे पई, समूरा नाला हींअर ज़ेर गर्दिश आहिनि। पर पीपुल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ जे विच ते जेका कंसल्टेशन आहे जंहिंजी राणा सनाउल्ला साहब बि ॻाल्हि कनि पिया त पीपुल्स पार्टी खे कन्विंस करण जो हिकिड़ो मक़सदु त ईअं बि थी सघे थो न त भई इन सूरत हाल खे छॾियो, कामरान टिसूरी आहिनि बसि आहिनि ऐं पोइ कामरान टिसूरी बि शायदि इन क़िस्म जी ॻाल्हि कनि त ॿीहर अहिड़े क़िस्म जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे उहा न थींदी या पीपुल्स पार्टी खे तनक़ीद जो निशानो न बणायो वेंदो, या त इतिहाद आहे त पोइ मुस्लिम लीग नून ऐं पीपुल्स पार्टी वारनि जे इतिहाद आहे त इतिहाद आहे। ही त इहा सूरत हाल थी वई न त जीअं मरियम नवाज़ साहिबा इतिहाद में बि आहे ऐं उहा मुराद अली शाह साहब के या बिलावल साहब के जीअं बिलावल साहब अपने एडवाइजर्स को समझाओ त पोइ हिते कामरान टिसूरी साहब जेके इताद में आहिनि यानी ज़ाहिर आहे त गवर्नरशिप जेका आहे उहा मुस्लिम लीग नवाज़ जे कोटे में आहे त पोइ बिलावल साहब बि किथे न किथे तनियापो ॾिनो हूंदो त शहबाज़ शरीफ़ पंहिंजे गवर्नर खे सम्झायो
त पोइ या त पंहिंजे गवर्नर खे उहे सम्झाए छॾींदा, या पोइ ज़ाहिर आहे त पीपुल्स पार्टी जेकॾहिं इंतिहाई क़दम खणी चुकी आहे त पोइ मुस्लिम लीग नवाज़ वारनि खे पंहिंजो गवर्नर आणणो पवंदो, ऐं जेकॾहिं उन्हनि इहो फ़ैसिलो न कयो त पीपुल्स पार्टी जो गवर्नर ईंदो। पर ज़ाहिर आहे हींअर मुस्लिम लीग नवाज़ इन कंसल्टेशन में आहे, जंहिं करे नाला जेके आहिनि उहे निहाल हाशमी साहब जा या पोइ उते बशीर मेमण साहब जा। ज़ाहिर आहे हाणे बशीर मेमण जेकॾहिं उन्हनि जा उते हींअर सदर आहिनि या लीड कनि पिया मुस्लिम लीग नवाज़ खे, पर बशीर मेमण साहब बि त क़ाबिल क़बूल न हूंदा न पीपुल्स पार्टी खे, सदर आसिफ अली ज़रदारी साहब खे ख़ासि तौर ते। त पोइ ज़ाहिर आहे त उन्हनि जो नालो बि इन क़िस्म जी सूरत हाल में उहो फर्स्ट प्रियोरिटी ते न हूंदो। त पोइ मुस्लिम लीग नवाज़ जेकॾहिं गवर्नर करणु चाहींदी त उहा कंहिंखे कंदी, निहाल हाशमी साहब खे कंदी या शाह महमूद शाह साहब खे कंदी, या अञा के ॿिया नाला हूंदा। त इन क़िस्म जी बहरहाल सूरत हाल, छो जो जेकॾहिं राणा सनाउल्ला साहब चवनि था त असांजी कंसल्टेशन हले पई या असां पीपुल्स पार्टी वारनि सां इन क़िस्म जे हवाले सां ॻाल्हायूं पिया, त ॻाल्हायूं त खोड़ सारनि मामलनि ते पिया न। त पोइ पीपुल्स पार्टी खे क़ाइल कयो वेंदो, या कामरान टिसोरी साहब खे हटाए उन जी जॻह ते मुस्लिम लीग नवाज़ पंहिंजो गवर्नर उहो 1-2 ॾींहंनि जे अंदरि अनाउंस करे छॾींदी। इन क़िस्म जी सूरत हाल बहरहाल हींअर मुस्लिम लीग नवाज़ ऐं पीपुल्स पार्टी जे विच ते कंसल्टेशन जी सूरत में मौजूदु आहे।